जिए मुझी सिंध मुझा जियन मारू, जिए जिए मुझी सिंध मुझा जियन मारू। टोपी अजरक सां पंहिंजी सिंध में सुखिया हीरहन मारू, हीरहन मारू। जिए जिए मुझी सिंध मुझा जियन मारू, जिए जिए मुझी सिंध मुझा जियन मारू। सिंध टीवी नेटवर्क पारां तइलीम जे वाधारे में सकाफ़त जो किरदार जे उनवान हेठि सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान बैदि मिरपुर ख़ासि ज़िलो सकाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। उन सिलसिले में टंडो जान मोहम्मद जे जरवार फार्म ते वकील अॻवान ममताज़ जरवार ऐं पीपी अॻवान एहसान जरवार पारां मच कचहरी मुनक़द कई वई, जिते गीतनि ते नौजवान झुमरियूं हणी सकाफ़त जा रंग विखेरे छॾिया। मच कचहरी में हैदराबाद हाई कोर्ट बार जो जनरल सेक्रेटरी हमीदुल्ला डाहिरी, वकील अॻवान मीर नईम टालपुर, वकील हतेश कुमार, वकील हीरालाल, अॻड़ू MPA ऐं PP अॻवान पूंजोमल भील, PP अॻवान मीर बाबू टालपुर, असिस्टेंट कमिश्नर मिरपुर ख़ासि मोहम्मद खान खटी, लंडन वासी जलालुद्दीन पंवर, अमरीका में आयल मेहमान ज़ुबैर बलोच, PP अॻवान पाशा काज़ी, वकील शौकत रामू ऐं महबूब कपरी, वकील दिलीप सिंह, वकील भावन ठाकुर, डिस्ट्रिक्ट अटार्नी मिठी उघोमल, वकील कांजी मेघवाड़ समेत इलाइक़े वासिन सकाफ़ती वेस पाए वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में फ़नकारन नज़ाकत फ़कीर, बरकत फ़कीर, गंगाराम पारां सकाफ़ती गीत गाए महफ़िल में वजद तारे करे छॾियो। जॾहिं त बीखो जोगी मुरली ते धुनूं पेश कयूं। नज़र मोहम्मद कलोई बेंजे ते ऐं कारो हजाम ऐं ॿियनि धुनूं वॼाए ख़ूब दाद हासिल कयो। उनखां सवाइ सुघड़ इस्माइल शोरो ऐं शाइर नियाज़ पिताफ़ी लफ़्ज़नि ज़रिए सकाफ़त के भेटा पेश कई। हाणे ॿुधाइजो त जवान हले पियो जूअ में ॻाल्हा साण करे
यू में हले तो पर गाल्हा बगरो जवान हले तो जुओ में गाल्हा साण करे कहा हुनदिया कुआरन दे आहे पढ़ियल खा परे जोश दे तो जवानन खे जडे अचन दा इश्कारे अदाई सजन खा वठी सामू आहे मर्द कोठो करे जने हिकड़ो तो डरे त ॿियो अचो वञे इस्माइल जवे असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आहे असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आहे असां वटि आब ज़मज़म जो असां वटि आब ज़मज़म जो मिठो दरियाब वहंदो आहे असां वटि आब ज़मज़म जो मिठो दरियाब वहंदो आहे असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आहे असांजी पाक धरतीअ ते मिटीअ मां सोन ठहंदो आहे मज़ाया फनकार हसन बसरी लतीफ़ा ॿुधाए वेठलनि खे ख़ूब खिलायो जॾहिं त मच कचहरी में गीतनि ते महफ़िल में शरीक वकील अॻवान मदोश थी झूमंदा रहिया उन मौक़े ते मच कचहरी में शरीक थींदड़नि चयो त तइलीम बिना का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर पारां तइलीम जी वाधारे जे उनवान हेठि सकाफ़ती ॾींहुं मल्हाइणु हिकु बहितरु अमल आहे जंहिंसां सिंध वासियुनि में तइलीम जी अहमियत बाबति शऊर उजागर थींदो जंहिंसां देश तरक़ी कंदो हिननि चयो त 4 डिसंबर ते क़ौमी ईद जो ॾींहुं आहे जंहिंखे सिंध टीवी सां गॾु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं जॾहिं त उन मौक़े ते शरीक थींदड़नि ऐं सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर एहसान जरवार खे ममता जरवार पारां सकाफ़ती सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया कैमरामैन हबीबुल्लाह लगारी एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर सिंध टीवी न्यूज़ टंडो जान मोहम्मद।